नाज़रीन, हिन वक्त असां बिरिया रोड जे ग़रीब आबाद महला में बीठा आहियूं, जिते इंसानी हर बुनियादी सहूलत खां रहवासी वांझायल रहिया आहिनि। हिन वक्त न नालियुनि जी सहूलत आहे, न गिटियुनि जी सहूलत आहे, न हींअर जेको आहे सो का हिते एजुकेशन जी सहूलत आहे, न सिहत जी सहूलत आहे। रहवासी हिन सख़्तु बरसातुनि खां पोइ तमामु घणो मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई रहिया आहिनि। अचो त हिननि खां पुछंदासीं त हिननि सां कहिड़ा मसइला आहिनि। अञा ताईं जेका मेन मसइला आहिनि असांजो गिटी जो, बिजली जो, गैस, हिते न पाणी जो निकाल आहे। 2-3 महीना थिया न बिजली आहे। ट्रांसफार्मर हिकिड़ो चकर हणी था वञनि पुराणो, वरी सड़ी थो वञे त वरी 3 महीना छुटो। अर्ज़ु आयो असांखे न गैस आहे, न बिजली आहे, न मिसाल घिटी आहे, न नाली आहे, न पैंप आहे, का बि शइ जी सहूलियत कान्हे, न स्कूल आहे असां वटि, न वरी कोई हिते पाणी जी का पीअण जी सहूलियत आहे। पाणी बि परे खां भरे था अचूं। नंढा ॿार इहे किरी पिया आहिनि हिते पाणी में, ऐं बीमार में असां शदीद मुब्तला आहिनि। इन करे असां गवर्नमेंट खे इल्तिजा कयूं था त असांजी माना त ग़रीबनि जी ॿुधी वञे ऐं हिन कॉलोनी ते रहम कयो वञे। महीनो थी चुको आहे हिते बरसात जी वजह सां तमामु घणो किन आहे। महीनो थी वियो आहे, लाइट न आहे, असां परेशान आहियूं तमामु घणा। असां गवर्नमेंट सिंध खे गुज़ारिश था कयूं त असांजी हेल्प कई वञे, असांजी मदद कई वञे। हिन जो इहो चवणु आहे त हिन सवे घरनि ते मुश्तमिल हिन महले में को बि जेको आहे सो सरकारी स्कूल वग़ैरह कोन्हे को, जंहिं सबबु असांजा सवे ॿार जेके आहिनि उहे तइलीम खां महरूम लॻा पिया आहिनि। अब्दुल मजीद कीरो, अवामी आवाज़ TV, बिरिया रोड। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk।